And I would now request Field Marshal Syed Asim Munir, Nishane-e-Imtiaz Military Chief of the Army Staff, to kindly move to the center stage. I now request the President of the Islamic Republic of Pakistan and the Prime Minister to kindly proceed with the investiture and upon Field Marshal Syed Asim Munir, Nishane-e-Imtiaz Military Chief of the Army Staff. आर्मी चीफ सैयद आसिम मुनीर के बेटन ऑफ फील्ड मार्शल के एजाज सां नवाज़ियो वियो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐवान सदर में मुनक़िद कयल पुरवकार तक़रीब में सैयद आसिम मुनीर के बेटन ऑफ फील्ड जो एजाज ॾिनो। तक़रीब में मुस्लिम लीग नून के सरबराह नवाज शरीफ, पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वफ़ाक़ी वज़ीरन, चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्जा, नेवल चीफ एडमिरल नवीद अशरफ, एयर चीफ मार्शल जहीर अहमद बाबर सिद्धू, वडे वजीर सैयद मुराद अली शाह, वजीर आला पंजाब मरियम नवाज, बलोचिस्तान के वडे वजीर सरफराज बुख्ती, चीनी सूबन के गवर्नर्स, वजीर आला गिलगित बल्तिस्तान ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सफ़ीरनि जी शिरकत। सदर ममलिकत आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पूरी क़ौम खे पंहिंजी हथियारबंद फौज ते फ़ख्र आहे। असांजे अमन जी ख़्वाहिश खे कमज़ोर थियण जी ग़लती न कई वञे। ऐवान सदर में फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर के बेटन ऑफ फील्ड मार्शल जो एजाज़ ॾियण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे सदर ममलिकत आसिफ अली ज़रदारी चयो त अॼु जी तक़रीब जो मक़सद बहादुर सपूतनि खे खराज तहसीन पेश करण आहे। सैयद आसिम मुनीर के फील्ड मार्शल जो एजाज़ ॾियण क़ाबिल फ़ख्र लम्हो आहे। मार्काए हक़ दौरान फील्ड मार्शल आसिम मुनीर फ्रंट खां लीड कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर के खराज तहसीन पेश कंदे चयो त छिकताण वारी सूरत हाल में फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो जज़्बो ऐं अज़म मिसाली हो। इन मिसाली जज़्बे ऐं अज़म सां मुल्क जी अस्करी क़यादत दुश्मन ख़िलाफ़ बेमिसाल ऐं तारीख़ी कामयाबी माणी पूरी क़ौम पंहिंजे हीरोज़ जी ख़िदमतुनि जो एतराफ़ करे थी। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी सदारत हेठ 217 कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस ISPR मूजिब कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस में ऑपरेशन बुनियान मरसूज़ ऐं फौजदार में दहशतगर्द हमले जे शहीदनि लाइ फातह पढ़ी वई। कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस जो भारतीय हिमायत याफ़्ता दहशतगर्द प्रॉक्सिस ख़िलाफ़ समूरा वसीला कतब आणण जो अज़म। फोरम जो त पाकिस्तान के कमज़ोर करण लाइ प्रॉक्सिस जो इस्तेमाल भारत की पुरानी आदत रही आहे। पाकिस्तान कंहिं बि सूरत में ॿाहिरीं सरपरस्तीअ में थींदड़ दहशतगर्दी की इजाज़त न ॾींदो। शहीदनि जो खून रायगा न वेंदो। पाकिस्तानी अवाम जो तहफ़ुज़ हथियारबंद फौज की पहिरीं तरजीह आहे। ISPR मूजिब फील्ड मार्शल आसिम मुनीर चयो त भारतीय जारहियत दहशती ऐं इंतिहा पसंदी ख़िलाफ़ अवाम जे एतमाद ते पूरो लहण लाइ पुरज़म आहियूं। भारत के जारहियत जो जवाब 1971 जी शिकस्त जो बदिलो वठी छॾियो। मोदी हाणे पाकिस्तान ते कंहिं बि अगराईअ खां अॻु 100 भेरा सोचींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो आज़ाद कश्मीर में शहीदनि जे वारसनि खे इमदादी रक़म जा चेक ॾियण जे मौक़े ते तक़रीब खे ख़िताब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त पाक फौज भारत खे मुंहुं तोड़ जवाब ॾेई क़ौम जो ॻाठ फ़ख्र सां ऊचो करे छॾियो। पाक फौज रिवायती जंग में भारतीय सरसीअ जो तासुर ग़लत साबित करे छॾियो। मुल्क खे इन इतिहाद ऐं इत्तेफ़ाक़ जी ताक़त सां मुआशी तरक़ीअ जो सफ़र तय करणो आहे। अमेरिका जे वक़्ती सफ़ीर नेटाली बेकर्स जी पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात। बेतरफ़े लाॻापन खे हथी वठाइण जे हवाले सां ख़यालनि जी ॾेवट। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त जंगबंदीअ में अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो किरदारु वाखाण जोॻो आहे। पाकिस्तान ख़िते में मसइलनि जे हल लाइ अमेरिका सां गॾु बीठल आहे।
क़ौमी असेंबली भारत तरफ़ां सिंध तास मुआहिदे जी गैर क़ानूनी मुअतली ख़िलाफ़ ठाराह मंज़ूर करे वरितो। आबी वसीलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर मोइन वट्टू क़ौमी असेंबली में ठाराह पेश कयो। पीटीआई समेत समूरनि सियासी पार्टियुनि ठाराह जी हिमायत कई। ठाराह में चयो वियो आहे त पाकिस्तान सिंध तास मुआहिदे जी मुअतली बाबति भारत जे समूरनि गैर क़ानूनी क़दमनि खे रद्द करे थो। हुकूमत भारत जे समूरनि गैर क़ानूनी क़दमनि जी रोकथाम लाइ तकड़ा क़दम खणे। पाकिस्तान में मुक़रर भारतीय नाज़िमुल उलूम जी परॾेही ऑफिस तलबी। भारतीय हाई कमीशन जे हिक एहलकार खे नापसंदीदा शख़्स करार ॾेई मुल्क छॾण जो हुकुम ॾिनो वियो। परॾेही खाते चयो आहे त भारतीय हाई कमीशन जो एहलकार गैर सिफ़ारती सरगर्मियुनि में मुलविस आहे। भारतीय नाज़िमुल उमूर खे एहतिजाजी ख़त बि ॾिनो वियो। सिंध हाई कोर्ट में वफ़ाक़ जो मेंबर सिंध मां मुक़रर न करण ते सख़्त कावड़ जो इज़हार। अदालत 3 हफ़्तनि अंदरि वफ़ाक़ जो मेंबर सिंध मां मुक़रर करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत वफ़ाक़ खे पाणीअ जे हवाले समूरा फ़ैसिला सूबनि जे गॾु रज़ामंदी ऐं इत्तिफ़ाक़ सां करण खे यक़ीनी बणाइण जी हिदायत करे छॾी। सिंध हाई कोर्ट इरसा में वफ़ाक़ जो नुमाइंदो सिंध मां मुक़रर करण जो हुकुम ॾिनो आहे। सिंध सां पाणीअ जे मामले ते इंसाफ़ी थी आहे। इरसा में सिंध जे मेंबर जी अक्सरियत सां पंहिंजा हक़ वठी सघो था। पीपल्स पार्टी जे सीनियर बैरिस्टर ज़मीर घुमरो जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणो हो त केनाल्स वारे मामले ते पीपल्स पार्टी सीसीआई में एतराज़ दाख़िल कयो हो, जंहिं खां पोइ सीसीआई मामले ते स्टे ॾिनो। पीपल्स पार्टी पाणीअ जे मामले ते हमेशह जदोजहद कई आहे। सिंध हाई कोर्ट हिदायत कई त 3 हफ़्तनि अंदरि इरसा में वफ़ाक़ जो नुमाइंदो सिंध मां मुक़रर कयो वञे। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ चयो आहे त जेको कुझु 9 मई ते थियो ऐं जेको भारत कयो उन में घणो फ़र्क़ु नाहे। जेको सियासी पार्टी 9 मई ते कयो उहो भारत 6 ऐं 7 मई ते कयो। शख़्सियत सां इख़्तिलाफ़ थी सघे थो, पर सियासी पार्टी फ़ौजी ठिकाणनि खे निशानो बणायो ऐं दुश्मन बि उहो ई कयो। सरगोदा में शागिर्दनि खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ चयो त हिकु पार्टी इहो कुझु कयो जेको दुश्मन बि ॾहाकनि ताईं न करे सघियो। जेको मुल्क जो वफ़ादार नाहे उहो कंहिंजो वफ़ादार नथो थी सघे। घरू वज़ीर ज़ियाउल अंजार जे घर ते हमले ऐं बाहि ॾियण वाक़िए जो केस 29 सुञातल ऐं 45 अणॼातल माण्हुनि ख़िलाफ़ दाख़िल। केस में जीडी अॻवान गुलाम मुर्तज़ा जतोई, मसरूर जतोई, बाज़ मोहम्मद सियाल, गाज़ी लगारी, बहावल लगारी ऐं ॿिया नामज़द। मोरो थाणे ते दोस्त अली सोलंकी जी फरियाद ते दाख़िल केस में एटीसी जा कलम शामिल कया विया। एफआईआर जे मतन मूजिब जवाबदारनि लंजार हाउस ते मुक़रर मुलाज़िमनि खे तशद्दुद जो निशानो बणाइण खां पोइ भञ ठाह कई ऐं बाहि ॾिनी। जवाबदारनि चयो त खेनि संदनि वॾनि गुलाम मुर्तज़ा जतोई, मसरूर जतोई ऐं ॿियनि लंजार हाउस ते हमले जो हुकुम ॾिनो हो। पीरगोट में जागीराणी सोलंकी ऐं जलवाणी बिरादरी जे 3 धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो। धुरियुनि मथां मजमूई तौर ते 62 लख रुपया ॾंड मुक़रर। दड़ी वारे इलाइक़े आबिद खान सुंदराणी ऐं अली नवाज़ जलवाणी जी सरपंची में धुरियुनि में हलंदड़ तकरार जो जुर्गो। जलवाणी बिरादरीअ ते कारे जो इल्ज़ाम साबित 33 लख रुपया ॾंड मढ़ियो वियो। सोलंकी बिरादरीअ जे चङे मुड़िस अब्दुल्ला सोलंकी जे क़त्ल जो 25 लख रुपया ॾंड मुक़रर। जागीराणी बिरादरीअ ते जलवाणी बिरादरी जे 4 ॼणनि खे ज़ख़्मी करण जो 8 लख रुपया ॾंड मुक़रर।